अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मुंहिंजो होस्ट अकबर मज़ारी। अमी ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। घोटकी जे रौंती कच्चे में हलंदड़ खूनी तकरारनि जे हल लाइ शहरियनि पारां अमन मार्च जे सिलसिले में हिकु मेड़ मिनत काफ़िलो कच्चे जे नोगो एरिया, जेको पुलिस लाइ नोगो एरिया बणियल आहे, उते पहुची करे जेके झेड़ींदड़ धुरियूं आहिनि उन्हनि खे अपील कई आहे त इंसानी जानियनि जो ज़िया थिए थो ऐं तव्हां महिरबानी करे इहे क़बीलाई झेड़ा झगड़ा ख़तमु करे नबीरे तरफ़ अचो ऐं पुरअमन ज़िंदगी गुज़ारियो। पुलिस जेको हमेशह अमन अमान खे क़ाइमु करण लाइ पंहिंजे तरीक़े ते हलंदो आहे, उन जे लाइ कच्चे में वञणु ईअं आहे जीअं कुझु नोगो एरिया हुजनि। पर आम आवाम जॾहिं कचनि रस्तनि खां थींदे घोटकी जे कच्चे में पहुतो त उते जेके धाड़ेल हुया उन्हनि जो माण्हुनि जो आदर भाव कयो, इस्तक़बाल कयो ऐं उहे बि ख़ुशी विचां मापे न रहिजी विया। उहे धाड़ेल बि ख़ुशि हा त उन्हनि जो बि चवणु हो त असां बि इंसान आहियूं, असां बि सुठी ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था, लेकिन असां क़बीलाई झेड़नि जे करे ऐं ॿियो जेको आहे पुलिस जे तरफ़ां नाजाइज़ियुनि जे करे असां सिधे रस्ते ते अचण खां मजबूर आहियूं। असां इन जे करे नथा अची सघूं जो पुलिस कूड़ा मुक़ाबला करे बेगुनाह मारे छॾींदी आहे ऐं कूड़ा केस दाख़िल कंदा आहिनि ऐं जेके बि विढ़ंदड़ धुरियूं आहिनि, शरकोश, सीलरा, धोंदू, मेड़ मिनत काफ़िलो हर हिकु कबीले वटि वारे वारे सां पहुची करे उन्हनि खे दरख़्वास्त कई त उहे पंहिंजा जेके मसइला आहिनि उहे नबेरे तरफ़ अची करे हल करनि ऐं सभिनी जेके धुरियूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां अवाम खे सुठी मोट मिली आहे ऐं सभिनी जेको आहे इहो ऐलान कयो आहे त उहो पंहिंजे मसइलनि खे हल करण जे लाइ नबेरो ज़रूरु कंदा ऐं अॻिते जे लाइ उहे हिक ॿिए जे मथां हमला न कंदा, बशर्त इहो कि मुख़ालिफ़ धुर बि उन्हनि जे मथां हमिलो न करे। हाणे हिकिड़ो उमेदु जाॻियो आहे त कच्चे में अमन थी सघंदो ऐं कच्चे में बि रौनक थींदो। शहरनि जा माण्हू ॻोठनि तरफ़ घुमणु वेंदा ऐं ॻोठनि जा माण्हू आसानी सां शहरनि तरफ़ ईंदा। हाणे पुलिस खे ऐं अमलदारनि खे घुरिजे त इन शइ जी सपोर्ट कनि ऐं फैसिलिटेट करनि त इहे जेके झेड़ींदड़ धुरियूं आहिनि उहे पंहिंजा तकरार फ़ैसिलनि ज़रिए हल कनि ऐं बाक़ी जेको क़ानूनी मामलात आहिनि उहे कोर्टनि जे अंदरि अची करे पेश पइनि ऐं पंहिंजा मसइला कोर्टनि ज़रिए हल करनि। इहो हुयो असांजो अॼु जो टॉपिक। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त शेयर कयो, लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़। कच्चे जा दोस्तों अॼु चाचे उमर शहीद थी वियो था कंहिंसां संजीम थे जा फिक्री कोई लागे मेड़ खणी आया हूं जंहिंमें क़ुरान शरीफ़ आहे, नियाणियूं आहिनि, शाह लतीफ़ जो रिसालो बि आहे।